महांगाई के दौर में घोटकी के माण्हुनि खे रिलीफ फराहम करण लाइ 3 मुख़्तलिफ़ हंधनि ते सस्ते खंड जा स्टॉल लगाया विया। JDW शुगर मिल यूनिट 3 घोटकी पारां ग्रेड स्टेशन भरिसां बाईपास असिस्टेंट कमिश्नर जी ऑफिस ॿाहिरां ऐं शुगर मिल के गेट ॿाहिरां स्टॉल लगाया विया, जंहिं 1 खां 5 किलो ताईं सस्ते अघ ते खंड माण्हुनि खे ॾिनी वई। टिनी स्टॉलनि जो धारदार इफ्तिताह असिस्टेंट कमिश्नर घोटकी मोहम्मद शाह असलम, जनरल मैनेजर एडमिन एंड सिक्योरिटी कर्नल रिटायर्ड ख़ालिद सोहेल पारां कयो वियो, जॾहिं त उन मौक़े ते मैनेजर एडमिन ज़ुल्फ़कार अली, मैनेजर सिक्योरिटी मेजर रिटायर्ड मोहम्मद अमीन, हफ़ीज़ अमन मीरानी ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे शुगर मिल अमलदारनि, असिस्टेंट कमिश्नर ऐं खंड जी ख़रीदारी कंदड़नि जो चवणु हो त ये कि हमने घोटकी ज़िले में 3 जो है चीनी के सस्ती चीनी की फराहमी के स्टॉल लगाए हैं। हमारा ये मानना है कि यहाँ के गरीब आवाम जो हैं उनकी फलाह बहबूद के लिए ये हमारी जिम्मेदारी है कि हम उनके मुश्किल वक्त में उनकी मदद के लिए सामने आएँ। डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन घोटकी और ये JDW शुगर मिल के ताउन से हमने मिलके यहाँ पे शुगर के लिए स्टॉल लगाया, जिसमें बाज़ार से 10 से 12 रुपए बारायत कीमत में शुगर दस्तियाब होगी लोगों के लिए, ताकि लोगों को इस मुश्किल वक्त में जितनी हम आसानी फराहम कर सकें करें। तकरीबन 80 का 90 रुपया किलो मिली थी जी। ये तो शुगर मिल जी स्पेशल मेहरबानी आहे, चाहे स्टाइल आहे गरीब आवाम जे लाइ हिकिड़ी मदद आहे, हिकिड़ी घटि रेट में शुगर मुहैया कई वञे थी। गरीबनि जे लाइ एतिरो सोचो आहे ऐं अहिड़नि ॿिए कंहिं बि न आहे सोचो, इन्हनि गरीबनि जे लाइ भलाई कई आहे। जो असां दुकान ते जेको आहे असांखे महांगी मिले थी, असांखे सस्ती मिले थी, असांखे 10 रुपया जेको आहे किले ते घटि मिले थी। शुगर मिल इंतज़ामिया पारां चयो वियो आहे त तालीम जे शोबे में कचे जा 70 खां वधीक स्कूल हलाए ॿारनि खे मुफ़्त तालीम ॾिनी पई वञे, जॾहिं त ॿियनि शोबनि में बि मक़ामी माण्हुनि जी ख़िदमत जारी रखी वेंदी। कैमरामैन शाहिद चने सां गॾु नियाज़ चनो, सिंध TV न्यूज़ घोटकी।